नाज़रीन, 2 महीना अॻु झिरक थाणे जे हद में हथियारबंद हथां क़त्ल थियल अनवर मक्सी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ जामशोरे में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। 2 महीना अॻु झिरक थाणे जी हद ठगी फार्म भरिसां हथियारबंद हथां क़त्ल कयल नौजवान अनवर मक्सी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं ठट्टो पुलिस पारां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ जामशोरे में मक्सी बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। निज़ाम मक्सी, ज़ुल्फ़कार मक्सी, असगर मक्सी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कयल एहतिजाजी मुज़ाहिरे में शामिल माण्हू ठट्टो पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मक़तूल नौजवान अनवर मक्सी जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो करे रहिया हुआ। इन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे संदन चवण हो त शहीद अनवर मक्सी जा कातिल गिरफ़्तार कयो, उन्हनि खे अञा उन्हनि का भी गिरफ़्तारी कोन थी आहे। सो SSP ठट्टो सां मां मिली आयो आहियां। SSP ठट्टो ईअं सम्झो त हुन सां मुलविस आहे। असां चूरन में गिरफ़्तार कयो पर का भी गिरफ़्तारी नथी थिए ऐं जेका पुलिस को भी एक्शन न खणी सघी आहे। असांजो SSP ठट्टे खे अपील आहे ऐं बाला ऑफिसरनि ताईं असां अपील था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मक्सी खे जेको ठगी फार्म वारे इलाइक़े में शहीद कयो वियो आहे, जेके खोसा बिरादरी जा माण्हू आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जेका अञा ताईं मुकमल न आहे थी। 10 माण्हुनि ते असांजो FIR थियल आहे, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 माण्हू जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया आहिनि। बाक़ी माण्हू जेके आहिनि अञा पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। जेको ठट्टे ज़िले जो पुलिस आहे उहो को बि एक्शन न पियो खणे। जेकॾहिं को बि एक्शन न खयो त मक्सी बिरादरी पूरी सिंध में सरापा एहतिजाज हूंदो ऐं असां पूरे सिंध में एहतिजाज कंदासीं। माण्हू बि असांजो शहीद थी वियो आहे, ज़ख़्मी 5 माण्हू असांजे उल्टो असांजे मथां FIR थी वियो आहे। असां इहो मुतालबो कयूं था बराए महिरबानी वज़ीर आला सिंध खां असांजे जेको आहिनि जेके कातिलुनि खे गिरफ़्तार कयो वञे। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत, IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त अनवर मक्सी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।